एरिया वाटर बोर्ड जे चेयरमैन कबूल मोहम्मद खटियाण चयो आहे त हिन वक़्तु पाणी जी सूरत हाल मथां खां ई दुरुस्त न आहे, जंहिंजे बावजूद उन्हनि जी कोशिश इहा ई रही आहे त ज़िले बदिन जे हर वाहन में पाणी पहुचाए सघिजे, जीअं आबादगार तबको फसलनि जी पोखी बिना के परेशान जे करे सघनि। हुन वधीक चयो त हिन हुकूमत सिंध खां लिखत में वधीक पाणी घुरियो आहे। पहिरियां पाणी खोट जो असुल कारज पाणी चोरी हूंदो। पाणी चोर मामूली आम माण्हू न पर वॾा भुत हूंदा, उहे इरिगेशन अमलदारनि बिल्दारनि खे दबाए पाणी चोरी पिया कंदा हुआ। असां सवे गैर कानूनी पाइप कढाया आहिनि ऐं बासरनि ख़िलाफ़ पिणु कार्रवाई कई आहे। असांजी कोशिश इहा ई आहे त बदीन जा जेके पुअर फार्मर्स आहिनि असां उन्हनि सां गॾु टेल एंड्स ते असां पाणी पुॼाऊं। असांजी कोशिश इहा ई आहे त बहितर तरीक़े सां पाणी आख़िरी टेल एंड ताईं पहुचे। जीअं ई सीज़न स्टार्ट थींदी मिनिस्टर साहब अनाउंस कंदो सारियुनि जी सीज़न जो त कहिड़ी डेट ते अनाउंस थींदो ऐं उन खां पोइ असां हिते ग्राउंड ते हूंदासीं ऐं मौजूदु हूंदासीं। वरी बि तव्हांजे तवसुल सां ऐं सभु फार्मर भाउरनि खे अॼु हिते चवां पियो त जंहिंजा वाटर कोर्सिस टुटल आहिनि उहे पंहिंजा रिपेयर कराए वठो। नेक्स्ट वीक खां वठी असांजी चेकिंग शुरू थींदी। हुन वधीक चयो त फुलेली समेत तलार जे वाहन में पाणी जी सूरत हाल हाणे बहितर थियण वारी आहे, जंहिं सबबि आबादगार हेल नुक़सान खां फसल आजा कराए सघंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।